तू तबीब तू ही दर्दन जी दवा जान मुझे जी में आजार न जानवा साहिब दे शिफा मियां मरीजन खे तइलीम, सिहत, पाणी ऐं बिजली हर इंसान जो बुनियादी हक़ हूंदो आहे, पर असांजे मुल्क में ख़ासि करे सिंध में का बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे। माण्हू मानी गभे जे लाइ परेशान आहिनि। मिसकीन, ग़रीब, हारी तबिके सां तालुक़ रखंदड़ असांजे सिंध जे मारोड़नि जी केर बि ॿुधण वारो ऐं सार लहण वारो न आहे। इन अहिड़े दौर में इंसानियत सां मोहबत रखंदड़ हिकु ग़रीब घर में जनम वठंदड़ ऐं सिंध जी महबूब शख़्सियत ऐं बहितरीन आवाज़ जो मालिक मज़हर हुसैन इंसानियत सां मोहबत ऐं हमदर्दी जे जज़्बे हेठि मिसकीन मारोड़नि जो आवाज़ बणिजण ऐं उन्हनि जी सार लहण सुर सोसाइटी हैदराबाद जे टीम समेत सांगण में पहुतो। सुर सोसाइटी ऐं जाफ़री बिरादरान जे सहकार सां नाले वारे समाजी अॻवान बहादुर जूनेजो जी मेज़बानी हेठि ॻोठ करीमदाद जूनेजो नऊं कोट में हिकु रोज़ा फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। मेडिकल कैंप जो इफ्तिताह PPHI ज़िले सांगड़ जे ज़िले मैनेजर जेठानंद ऐं फैसल जूनेजो कयो। मियां मरीजन खे हम यहाँ पर सांगड़ में हमारे जुनेजो गांव में मौजूद हैं। आज के दिन 20 तारीख है, सैटरडे दिन, और दुआ है आज का मेडिकल कैंप अल्लाह ताला की बरगुज़ीदा नाम से ये कामयाब हो। जो बीमार हैं उन्हें खुदा ताला शिफा दे। साईं जेठानंद साहब, डॉक्टर भगवान साहब, हमारी डॉक्टर साहिबा लगारी साहब, बहादुर जुनेजो साहब, मैं मज़हर हुसैन, रब साईं से दुआ करते हैं कि जिन दोस्तों ने हमारी मदद की है, जाफरी बिरादरान साहिबान, सुर सोसाइटी हैदराबाद, लगारी साहब, बहादुर ताला उनको अपने रहम में रखे, कामयाबी दे, अच्छी ज़िंदगी, सेहत वाली ज़िंदगी, इज़्ज़त वाली ज़िंदगी दे, और हमारा जो नेक मिशन है खुदा ताला अपने हबीब के सदके, मोहम्मद व आले मोहम्मद के सदके इसे कामयाब करे। जॾहिं त इफ़्तिताही तक़रीब में नाले वारनि समाजी अॻवाननि शेल्टर प्रोटेक्शन ग्रीनलैंड विलेजिस एसोसिएशन सांगड़ जे चेयरमैन बहादुर जूनेजो, सुर सोसाइटी जे अॻवाननि प्रोफेसर मुमताज़ लगारी ऐं सिंध जे नाले वारे रागी मज़हर हुसैन, इंसानी हक़ूक़ जे सूबाई इंफॉर्मेशन सेक्रेटरी अली अकबर जूनेजो, समाजी अॻवान सैयद मुश्ताक अली शाह, सहाफ़ी आजिज़ एजाज़ राजड़ समेत इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन शिरकत कई। फ्री मेडिकल कैंप VMA ब्रोज़ छंछर जे ॾींहुं सुबुह जो 8 बजे खां शुरू कई वई, जेका शाम 5 बजे ताईं जारी रही। कैंप दौरान 500 खां वधीक ग़रीब मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि जो फ्री तिबी मुआइनो कयो वियो ऐं उन्हनि खे मुफ़्त दवाऊं पिणु फ़राहम कयूं वयूं। इन मौक़े ते कैंप में आयल मरीज़नि ऐं मौज़ूज़ महिमाननि मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे इहो ई काफ़िलो, इहो ई सिलसिलो खणी असां ॻोठ करीमदाद जूनेजो नओं कोट तालुका सांगड़ में अॼु 20 मई ते 2023 ते असां पहुतल आहियूं। असांजी हीअ जेका कैंप आहे सा सुर सोसाइटी हैदराबाद जे सरवान साईं मज़हर हुसैन साहब ऐं जाफ़री ब्रादर्स जे ताउन सां हीअ कैंप जी कोशिशि सां हीअ कैंप क़ाइमु थी आहे। हिते असांखे HR में ह्यूमन रिसोर्स में असांजे साईं जेठानंद साहब PPHI डिस्ट्रिक्ट मैनेजर सांगड़ फुल सपोर्ट कई आहे ऐं शाबाश आहे साईं खे। बिल्कुलु हिकिड़े शॉर्ट नोटिस ते इन्हनि असांखे एॾो ताउन पेश कयो आहे। असांखे डॉक्टरनी बि ॾिनी आहे, डॉक्टर भगवानू साहब बि असांखे हिते ॾिनो आहे ऐं उहो जेको आहे हिते पेशेंट्स खे ॾिसंदा। मुंहिंजो नालो मज़हर हुसैन आहे। मुंहिंजो ताल्लुक़ हैदराबाद टंडो आदम सां आहे। बाय प्रोफेशन मां आर्टिस्ट आहियां, सिंगर आहियां, सिंध जो ख़ादिम आहियां, मोहब्बत जो ख़ादिम आहियां। सिंध जी जेका सिहत आहे हुन जे हवाले सां हमेशह फ़िक्र रहंदी आहे। अॼोकी हीअ जेका असांजी मेडिकल कैंप आहे सुर सोसाइटी जे ताउन सां थी आहे। सुर सोसाइटी जेका आर्टिस्टनि जी वेलफेयर, इंसाननि जी सोशल वर्क जे हवाले सां बाक़ाइदा तंज़ीम आहे। असांजा ख़ासि सहकारी आहिनि आगा शौकत अली जाफ़री साहब, आगा तुराब अली जाफ़री साहब। उहे बि तमामु प्यारा ऐं सिंध सां प्यार कंदड़, सांगड़ सां प्यार कंदड़ दोस्त आहिनि। अॼोकी मेडिकल कैंप जेका आहे उहा जेका जिन दोस्तनि असांजी हेल्प कई आहे उन में PPHI साईं जेठानंद साहब आहिनि, असांजा प्यारा दोस्त भाउ
ऐं असांजो मुमताज़ लगारी साहब उन्हनि जी पंहिंजी एसोसिएशन बि आहे ऐं तमामु समाज सुधारक ऐं हिकिड़े ॾुखी प्यारे दिलि जा मालिक आहिनि साईं भगवान साहब, उहे असां सां गॾु आहिनि। ॿिया काफ़ी दोस्त आहिनि, बहादुर जेनोजे साहब जिन जे ॻोठ में ही मेडिकल कैंप रखी आहे, ॻोठ करीम दाद जूणे जो, ही चोटियारियूं डैम जे वेझो आहे ऐं खिपरे रोड ते आहे। अॼोकी मेडिकल कैंप असांजे कंटिन्यूटी आहे पोइ जेका प्रीवियस मेडिकल कैंप हुई जंहिंमें असां 1000+ पेशेंट्स खे ॾिठोसीं ऐं अॼु बि उनजी इहा कंटिन्यूटी आहे, दोस्तनि जी महिरबानियूं मोहबतूं। ऐं मां चवंदुसि डॉक्टर साहब जे केयर ऑफ त असांजी कैंप हिकिड़े पेशेंट सां ई कामयाबु थी वई, जेको असांजो वेरी फस्ट इनिशियल पेशेंट आयो, 4 साल 3 सालनि जो ॿारु आहे जेको पोलियो जो पेशेंट आहे, न को बीही पियो सघे, हुनजा हॾा हथ पेर सफ़ा मुड़ियल आहिनि ऐं हुनजे फादर हुनजे पीउ जी हालत इहा आहे जो हुनखे सादड़ी मानी बि नथो खाराए सघे। त हीअ हिते पॉवर्टी जी गुरबत जो रेशो एतिरो आहे ऐं मेडिकल फैसिलिटी ऐं हेल्थ फैसिलिटी जी एतिरी ज़रूरत आहे। मानीअ जी जेका बेसिक आहे, जंहिंजे बिना ढव बिना ढोलिया न आहे साञ सूंहं जी, ढव न आहे त ख़ूबसूरती बि ख़ूबसूरती नथी लॻे। बुखे ॿार खे चंड बि मानी थो लॻे, गोल चंड मानी थो लॻे। त हिते अन्न जी खाधे जी शदीद ज़रूरत आहे, मेडिकल फैसिलिटी जी तमामु घणी ज़रूरत आहे। त मां उन दोस्तनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जिन असांजी हेल्प कई आहे। आईंदा बि उमेद था रखूं त हीउ सॼो सिंध असांजो आहे, न सिर्फ़ु सांगड़, सॼो सिंध असांजो आहे, सॼे सिंध में कमु करिणो आहे। मां रब साईं जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां त अकेला चला था जानिब मंज़िल जूं ही में चलता गया तूं कारवां बनता गया। हिकिड़े हिकिड़े माण्हू खां पोइ असांखे एॾा प्यारा तमामु मोतबर इज़तदार दोस्त एक्सपीरियंस दोस्त मिलिया आहिनि। अलाह कंदो असांजो हीउ मोहबत जो सफ़र मिलियो त सुभाणे का कैंप लॻे पई जूणे जा ॻोठ में, तव्हां ज़रूरु हिते अचिजो ऐं कुझु HR जी सपोर्ट कजो। PP जी तरफ़ां असां HR जी सपोर्ट कईसीं ऐं हिते पुॼी करे ॾाढी ख़ुशी थी। स्पेशली इहा ख़ुशी थी त मज़र साहिब सां मुलाक़ात थी ऐं जेके हिकिड़ी अहिड़ी फैमिली सां रिलेटेड आहिनि जिन सिंध लाइ राग जे हवाले सां तमामु घणो कुझु कयो आहे। पर ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उहा साॻी कम्यूनिटी राग सां गॾोगॾु ॿिया जेके पासा असांजा आहिनि, जेके हेल्थ सां रिलेटेड आहिनि, माण्हुनि जी सिहत जे हवाले सां आहिनि, उन्हनि ते बि कमु पिया कनि ऐं उमेदु रखंदासीं त साईं वारा वधीक कमु कंदा सुठे नमूने। ऐं जेकी सुर सोसाइटी जेकी ऑर्गेनाइज़ेशन आहे, फस्ट टाइम उन्हनि सां मुंहिंजो इंट्रेक्शन थियो आहे ऐं उमेदु थो करियां त असांजा उहे एरियाज़ जेके फार फ्लंग एरियाज़ में आहिनि जिते सख़्तु ज़रूरत आहे, उन्हनि इलाइक़नि में बि हीअ अदे वारा हीअ सोसाइटी जेकी सुर सोसाइटी कमु कंदी ऐं असांजो ताउन जेको आहे उन सां भरपूर रहंदो। साईं प्रोफेसर ममताज़ साहब जेके माशाल्लाह एक्टिव आहिनि ऐं साईं वारनि सां असांजो सम्झो त दिल्ली पर्सनल वास्ता आहिनि, घरू वास्ता आहिनि, पुराणो दोस्त आहे ऐं सीनियर रहियो आहे। PP छाई में साईं रहिया आहिनि काफ़ी अर्सो ऑफिसर। सो इंशाल्लाह साईं वारनि सां फुल सपोर्ट हूंदी ऐं उमेदु आहे त असां सांगड़ में जेतिरो बि थी सघियो वधि खां वधि आवाम खे लाइ ख़िदमत कंदासीं। तॾहिं बि बेस्ट कैंप हुई ऐं हर मेडिसन हर फैसिलिटीज़ साईं वटि मौजूदु हुई। तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में उते OPD जेकी थी हुई न असांजी 100,000+ हुई, 1000+ हुई। हिते बि असांखे उमेदु आहे त एतिरी OPD थींदी। हींअर ई असीं आया आहियूं हिते जुड़ेजा साहिब जी ॻोठ में ऐं असीं चाहियूं त असांखे जेके जेके अहिड़ा डिज़ीज़ मिलनि, अहिड़ी पुराणी डिज़ीज़ मिलनि जेके असीं हुनखे हथु कयूं ऐं नमूने जूं हलनि। साईं जो तावन तमामु सुठो आहे। सर बि असांखे DM साहब तमामु सुठी सपोर्ट कई आहे। PP छाई तरफ़ां सपोर्ट असांखे फुल आहे ऐं असीं PP छाई जा आहियूं, वरी बि साईं वारे सां गॾु आहियूं। साईं वारा जीअं हुकुम कंदा असीं तयारु आहियूं, जिते साईं सर असांखे चवंदो असीं हाज़िर आहियूं। OPD लिहाज़ सां त तव्हांखे ख़बर आहे OPD ऐं वरी बि चऊं था हितां असीं केस कढंदासीं न, चाहे TB जा हुजनि चाहे कहिड़ा केस कढंदासीं, समूह हॉस्पिटल आहे, समूह सेंटर आहे ॿाहिरि रोड ते। जेके बि अहिड़ी डिज़ीज़ आहिनि या कोई NC थिए थी, का बि अहिड़ी शइ थिए थी, उहो समूह सेंटर आहे, उते महिरबानी करे उते वञनि। सर असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं सुर सोसाइटी वारनि जा ऐं शेल्टर प्रोटेक्शन ग्रीनलैंड विलेज जे सहकार सां हीअ जेका आहे सा को आहे सो ये मेडिकल कैंप लॻाई हुई आहे। मेडिकल कैंप जो असल मक़सदु हिते अशद ज़रूरत जेका हुई उहा इन ॻाल्हि जी हुई त हींअर जीअं गर्मीअ जो सीज़न हले पियो ऐं तक़रीबन हींअर जेके आहिनि गुड या ज़मीननि जे हिसाब सां जेके हारी आहिनि उन्हनि में असल आहे सुजागी ॾियणु साईं त हीट स्टोक वग़ैरह ॿियो टियों जेको उन जे हवाले सां। सो असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि जा तंज़ीम वारनि जा, सुर सोसाइटी वारनि जा। कैंप जे आख़िर में नौजवान समाजी अॻवान बहादुर जुणेजो जे तरफ़ां आयल महिमाननि ऐं डॉक्टरनि जी टीम खे सिंध जी सकाफ़त अजरक ऐं सिंधी टोपियुनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया।